माण्हू सां ॿधल आहे। अकेलो माण्हू कहिड़ो थो ठहे पियो। अमा ओ ससुई अमा हे देता अच्छा मरे अच त सही। जी मासी वेठ त सही अमा के पचार ॻाल्हियूं कयूं को सूर सलियो को हाल ओरियो। अमा तू छो ये कुमाड़ियल रखो लाते अञा मां जीअरी वेठी आहियां। पाण मां समझाईंदसि बहादुर खे। हा आणी दिसांस राह रास्त ते बसरा कचे हुजे जा पके मुचा फकीर फिरदा था वतन पिया। जरूर को हीलो हलाईंदा। मासी मूंखे साह जो डपु कोन्हे। डपु आहे त हुन इल्ज़ाम जो। अम्मा अल्लाह सड़ाई करो जंहिंजो रब तंहिंजो सभु। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मासी बसरा खुश आ? हा मुंहिंजा अब्बा अल्लाह वधाई। मासी बसरा मूं तोखे चयो हो न त लख लगा त बुलाईंदुसि पंहिंजे प्यारे भाणजे खे छॾाईंदुसि। अब्बा अल्लाह जा लख एहसान। बस रब्बुल आलमीन खणी खैर सां आंदुसि। वेठो अब्बा अब्बा वेठो। मासी बसरा दुश्मननि जे हाव ते मुंग डरे पंहिंजो भाणज आज़ाद करायो अथमि। हा बाजी छो न अब्बा बहादुर तू ठीक त आहे न? हा मासी अल्लाह जा लखे एहसान आहिनि। जिंदा ऐं सही सलामत वापस मोटी आयुसि। बाक़ी माण्हुनि त गुस्सा न घटायो। पंहिंजा पल में मटी जीवन था रिश्ता नाता कट जीवन था। प्यार जे कंध ते आहे काती कंडन जिया से जहयाती। ओ अब्बा अल्लाह हुजे राज़ी त क्या करे काज़ी। मारण वारे को बचाइण वारो वेठो आ। माण्हुनि जी परवाह ई कान्हे का। चल सिर सलामत हुजन मुंहिंजा बाबा। माई बसरा इहो लख रुपया छा आहे? मां त करोड़े रुपया मोटाए छॾिया। हा बाहाजी इंसान जी का बहाई कान्हे। करोड़नि खां मथे आहे इंसान करोड़नि खां मथे। मामा मूंखे ते मज़ो नथो अचे। मां थोरो ॿाहिरां चकर ॾेई अचां। जी बचा ॿाहिरि थो वञे भली थी आहे हवा खाई आहे। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। चने सर मुबारक हुजई। गुज़ार मुबारक तॾहिं ॾिजाए जॾहिं दुश्मन जे सीने में गोलियूं ठोके अचां। लगे तो बदले जी पाए तुंहिंजे अंदर खूरी जी ॿरी रही आहे। मुंहिंजे अंतर में पाह जा उल्ला था भरनि। उल्ला जेसीं ताईं उन्हनि जे मथां झंडा न ईंदा न तेसीं ताईं मूंखे सुकून कोन ईंदो। अहिड़ो बि तरीक़ो इस्तेमाल करणो पियो कंदासीं पर दुश्मन खे कोन छॾींदासीं। उनजो ढींगो ढेरी कंदासीं। चने सर दुश्मन सां विढ़ण लाइ दिमाग़ खपे। हर चाल विढ़णी पवंदी आहे। लगे तो त चने सर में बाह जड़ा पानी ऐं विज जड़ा चमकाटा अॼु वसे आ सुभाणे वसे। चने सर जी चाल जंगल भलन जी वायु बताल अहिड़ो महतो ॾींदोसान छठीअ जो खीर यादि अची वेंदनि। गुलज़ार जेकर हथ मिलाए त ठीकु आहे न त। चने सर तू हली आयो आहीं। गुलज़ार जी ॿोली दुश्मन जे लाइ हिकिड़ी गोली पर सजण लाइ सफ़ा सोली। ॿई ॿाहूं खुलियल आहिनि। ओए हण फेर ते ॾोको दुश्मन खे ख़बर पवे दिमाग़ में गोलियूं कूचनि ऐं रत टहके। दुश्मन मुंहिंजे अॻियां फथके पोइ हिन चनेसर खे चैन मिलंदो। पोइ त चनेसर जी चाल चङनि भलनि जूं वारियूं बताल।
हाशिम दे खबर बहादुर आजाद थी अदा हिकड़ी गाल चवें बेली हथ तो बधाए पांजन मिटन के वनी पाण मोह दे हाशिम पुट खैर तो आहे न खैर वरी छा जो चाचा बेईमानन रुगो गोलियूं न आयूं बाकी बियो सब कुछ थियो आखिर थियो छा हाशिम खबर तो पवे न इहो इजाफन वारा माणा मोह सुगल तारा फोटारेल जण हाशिम उन्हनि जे गड़े ते वेठल हुजे कंहिं मूं सुझायो पुट इहो ई बहादुर खान ॿियो वरी केर चोसा माणा के ॿियो न त मुंहिंजे मलाइकनि सां माणा कंदो सोढो हो उनजे करे बख़्शियो मांस न त जिने बहादुर खे सने बोह मां कढी छॾिया मां मिलण जी तो कयांस त माणा करे वरी ॿिए सां वञी थो मिले अरे भली न मिल धूड़ वञी पाए वॾी ॻाल्हि करशी जेकॾहिं मां ईअं कयांस हा न दादा वॾा राजन खे दाऊं ॾिए हा तूं झको थी हाशिम उन्हनि वटि असांजी न्याणी आहे ऐं न्याणियुनि वारा दादा वॾा मुठा त इन ॻाल्हि में हूं न माण्हू वञे त वञे काॾे सुभाणे राज वारा चवंदा दादा छोकिरी जो ख्याल बि न आहे न अब्बा जेको मुड़ियो सो जुड़ियो ॿ गोलियूं चने सर खे छा आयूं अथसि पाण खे तीस मार थो समझे दिमाग़ में हवा भरजी वई अथसि हाशिम बेली मुंहिंजे हिननि हथनि खे ॾिस मुंहिंजा आंडा न अंबड़े न्याज़ निबड़त वॾी शइ आहे इहा इंसानियत जो इख़्लाक़ आहे इंसानियत हा अंबड़े अबा मानी खाईंदे हाँ मसीह अम्मा मानी खणी अचो अम्मा पानी ना आंदी छा मां खणी अचां न मासी तू वे मसीह अबा जी मानी क्या पचाई है जी जी अबा मां पुछां तो मानी क्या पचाई है अबा मानी छोकर ससुई है मां चाह तो खण मानी था हाँ अबा हाँ पर अबा इहा हिकड़ी शइ त आहे जेका मर्द खे घर मोटाए थी अॼु खां पोइ मुंहिंजी मानी तूं ठाहींदी मां ठाहींदसि पर अबा हीअ आयल रोज़ी न मोटाइबी आहे जेकॾहिं मोटाए बि न आहे न त उन मानी खे जीअण लाइ खाइबो आहे मरण लाइ न अबा मां पाण वञी ॿ ड्रगड़ियूं विझी थी अचां तुंहिंजे लाइ बहादुर जानो कल जेकी असांजे मथों फायरिंग थी तूं छा तो समझी तो इन्हे में कंहिंजो हथ थी सके हाजी शरीफ मां पाण सॼी रात सोचे सोचे थकिजी पियो आहे त आखिर इहा फायरिंग कई कंहिं कल जॾहिं बहादुर आज़ाद पे थियो ॿुधाए त कहिड़ा कहिड़ा माण्हू आ पलियो सूमर साईंदाद इहे कोन आया हा जानो चरियो बि समझे समझ खां कुझु कम वठ इहा प्लानिंग सॼी हाशिम जी हूंदी हाजी जेकॾहिं हाशिम जी प्लानिंग हुजे हा न त असांखे फायरिंग मां छो बचाया अरे अरे बाक़ी प्लानिंग छा खे चइबो आहे
इहो सभु कुझु ॾेखा हुई। अड़े बाबा हुननि खे दाबो बि करणो आहे ऐं बचाइण जो ढोंग बि रचाइणो आहे। चिरिया कुझु ॻाल्हि खे सम्झ। न हाजी शरीफ़, हाशिम भली असांजी मुखालफ़त करे पर हू अहिड़ी हरकत नथो करे सघे। अञा को ॿियो करे सघे थो, बाक़ी हाशिम ईअं नथो करे सघे। हाशिम खे वॾा पेट में वट पियल अथई जानू। जेको असां फैसले में धुर थी वेठा हुआसीं न, उन ते अलाए छा महसूस कयो हूंदई। इन फैसले में त हाशिम सिधी वज़ाहत कई, को फेर फार त कोन कई न। अरे चिरिया, फेर फार करे हा त सभिनी खे ख़बर पइजी वञे हा। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधा हाजी शरीफ़, तोखे ज़मीन हाशिम मोटराए ॾिनी, तुंहिंजो ठाह बहादुर सां हाशिम करायो, सम्झ में नथो अचे तूं हाशिम जे कॾहिं लॻो छो आई? कल्ह तोखे फायरिंग मां बचाई, पोइ बि तूं हाशिम जी मुखालफ़त में करी। जानू तूं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश छो नथो करी? हाशिम भला पाण जेल मां ॿाहिरि निकिरी आयो, बहादुर अंदर रहियो ऐं बहादुर खे मारण जो प्लान ठाही। हेप ते जानू, अञा तूं अहिड़नि माण्हुनि जे मथां एतबार थो करी। कावड़ त मुड़स खे ॾिस नक ते चढ़ी बीठी आहे। हीअं सिधो न थींदो। लॻे थो त हिन खे बि हल्को डोज़ ॾियणो पवंदो। अदा माई रेशम ॾिठई? ऐलान त वॾा करे वई आहे, ॾिसूं अमल थिए थो अलाए न। लॻे थो त कम माई पटे वेंदी। चवनि था त रेस काबू खान जो हथ अथसि। अस्सलाम वालेकुम भाजन सर। वालेकुम सलाम। ए हाल वाल लोंग तो कोन आयो? अॼु कोन आयो, 2-3 ॾींहं अॻु वॾेरीअ सां आयो। वॾेरी माना रेशम? चने सर वॾेरी ॾाढा ऐलान करे वई आहे। चवे थी त 2 सालनि ताईं बिज भाण मुफ़्त में ॾींदसि। गुलज़ार ए हाल वाल साहिबन बि कॾहिं ज़मीनूं संभाली? चने सर, औरत जो कम आहे घर हलाइण, उहो बि कोन हलाई। मुड़सु माराई, हाणे नई शादी करे वरी ज़मीनूं संभालींदी। यार गुलज़ार, पहिरियों पाण त संभाले, ईअं गिदड़नि वांगुरु लिकी भॼी विया। हाणे शींहं थियण जी कोशिश था कर। ॾे हाल वाल गुलज़ार, कॾहिं बि कॾहिं गज पाता। वॾेरी थी आहे, इन वॾेरीअ खे त मां ठेरी कंदुसि, मां। चने सर, हाणे इहो मुराद बि माण्हू थी वियो आहे। गुलज़ार तूं बेफ़िक्र थी रह, इन जे मुंहं खे दॿो मुंहुं न पढ़ायो न। ओ जो नालो बि चने सर न आहे। चने सर ओ त चने सर जी चाल, चङनि भलनि जूं भाड़ियूं बताल। ऐं हा, इहो बि ॿुधी छॾ, हिते केर बि अचे बदमाशी करे न, मूंखे ॿुधाइजांइ, हुन जा मथा रत में ॻाढ़ा कंदुसि। बाबा मुबारक हो दादा। बहुत खुश है, इनके चौवटी आवे। बाबा से पाण आयो आहे। मौजा न साईं, आजाद थियण जो लख लख मुबारक हो दादा। खैर मुबारक नबू कमदार। नबू तोखे मूं झलियो न त फैसलो न कजाए, पोइ बि वे मौजा न साईं, आउं अकेलो थी वियोसि, तव्हां जेल में हलिया वियो, का वावरे बि न मुंहिंजा कया। अॼु त आज़ाद थियुसि न, कॾहिं बि शायदि काॾे वई पुलिस, सबूर करी हा त इज्जत थी आहे। इज्जत ऐं ज़िल्लत मुंहिंजे मालिक जे हथ में आहे। वजन साईं, हाणे त ॿिन्ही जाननि खां वए न, प्रभु न हू हथ ॾींदई ऐं हेॾां बि पंहिंजो दर बंदि कराई। मौजा न साईं, हिकु दर बंदि थींदो आहे न त अलाह वरी ॿियो दर खोले छॾींदो आहे। मौजा न साईं, सच पुछो त मूं त खैर मुबारक रिवायत बच रही चली न, तुझी मयार नथी
मोचन साईं कल नबू कमदार सां हारी मिलण आया हुआ। छो वञण साईं वॾे रेशम जी आई रोशे कुॾा माण्हू खोड़ जी गॾु थिया तॾहिं मूं हारनि खे चयो तव्हां सुभाणे जी मूंखे हाल वाल मूंसां करे वञिजो। सिकंदर कागज तैयार थी विया? जी सर। सिकंदर ने गुलजार वारनि ते नज़र रख। मूंखे रिपोर्ट मिली आहे त हू कचे मां निकिरी हिते लामारा ॾेई रहिया आहिनि। मां चेक करे थो वठां सर। ऐं हा इहा बि जांच कर त चनेसर किथे आहे। जी सर मां रिपोर्ट ठाहे ॾींदुसि। राश में बहादुर वारे मसले के कीअं थो हल अदा असीं छा कंदासीं? छोकिरी त असांजी आहे न हाशिम। अदा वॾा थिया त असां बि रत आहियूं। जाॾो काॾो अचे मसलनि असांखे वरायो आहे। दिलि त चवे थी पर मुंहुं करे हलियो वञा। हाशिम मुंहिंजी दिलि नथी वञे त कोई हुकम ससीअ कयो हूंदो। अदा वॾा इहा ॻाल्हि त मां बि नथो मञा त इहो कमु ससीअ कयो हूंदो, पर इन मसइले में मूंखे ॿ टिनि माण्हुनि ते शक आहे। भला हाशिम कंहिं में शक थी? अदा शक हिकिड़ो सूबेदार सिकंदर में थम, ॿियो हाजी शरीफ में। या त हाजी शरीफ घराई मानी में ज़हर मिलायो आहे, या त वरी थाणे ते कंहिं न कंहिं हराम पाई कई आहे। नाहक मां वियसि ऐं तुंहिंजे ज़ोर भरण ते वियोसि। मूंखे कहिड़ी ख़बर त इहो मसलो मुंहिंजे गिचे में पवंदो? अदा वॾा हाजी शरीफ जेको पाण मानी खणी न वियो न, उन ॻाल्हि में मूंखे धक लॻो त इहो कमु उन जो आहे। हाणे वरी बहादुर जो सजण थियण लॻो आहे। हुजे को ढोर या बकरी त काहे अची किले में ॿधुसि। अदा वॾा तूं सब्र कर, को न को रस्तो निकिरी ईंदो। इन्हनि खे मां पाण ॾिसंदुसि। बाक़ी हाजी शरीफ जे पुत ते जेकॾहिं लठियुनि जा बना न ठाहियमि त मुंहिंजो नालो बि हाशिम न आहे। ऐं ॾिसूं था बहादुर खे बि त केतिरा ॾींहं तो मुंहुं सुॼाए। ऐं इन चनेसर खे बि ॾिसंदुसि जेको सॼो ॾींहुं वते तो लाफूं हणंदो। हाशिम बहादुर खे चनेसर जे हथां मारा ॾियनि। अदा वॾा चनेसर में एतिरी ताक़त ई न आहे जो बहादुर खे मारे। हूअं बि जेसि ताईं पंहिंजो माण्हू दुश्मन नथो थिए तेसि ताईं केरु कंहिंखे बि कुझु नथो करे सघे।